करायो, ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद। अॼु असांजो जेको मौज़ू आहे अहम आहे। जेकॾहिं तव्हांखे अॼु इहो सम्झ में अची वियो त तव्हांजा वॾा मसइला हल थी वेंदा। मौत ज़िंदगीअ जी सभ खां वॾी हक़ीक़त आहे। पर पहिरीं त इहो आहे त मां क़ुर शरीफ़ जेको हथ में खोलियो आहे, अल्लाह साईं फरमाए थो, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द ख़लीफ़ा। फ़रिश्ता वाइड़ा थी विया। अल्लाह चयो त मां हिन धरतीअ ते हिकिड़ो ख़लीफ़ो थो ठाहियां, माना उहो मुंहिंजी कापी हूंदो ऐं मूं वारा पावर थोरा घणा इन खे डुप्लीकेट हूंदा। मारे, कंहिंखे क़त्ल करे, कंहिंखे नेक करे, कंहिंजी मदद करे, रहम करे, ज़ुल्म करे, ज़ालिम थिए, रहीम थिए, इहे सभु हिन खे पावर ॾींदुसि। त फ़रिश्ता त ड्रिजी विया। कालू अतजल फ़ीहा मन युफ़्सिद फ़ीहा व यसफ़िकु दिमा, चई साईं हे मिसयूज़ कंदो पावर ऐं फ़साद फैलाईंदो दुनिया में ऐं खून वहाईंदो, जीअं अॼुकल्ह पाकिस्तान में आहे। पाकिस्तान असां क़ाइमु कयो पाक आस्थान, पर अस्तग़फ़िरुल्लाह, अञा ताईं उहो पाक त आहे ई कोन। ऐं इहो ई पियो थो थिए, रिश्वत, चोरी, ठगी। हाणे हे जेके नौजवान वीचारा जेके हक़दार, इहे ॾिसो स्ट्राइक पिया था कनि न, पर कंहिंजी यानी कंहिंखे परवाह ई कान्हे का। माना इहा रिश्वत, नौकिरियुनि वारी रिश्वत 5 करोड़ मथे ताईं वई आहे न। इहो हराम जेको आहे, इहो हिननि खे चस्को मथे ताईं वियो आहे जो केरु कुझे कोन थो, केरु मूवमेंट कोन थो करे। ऐं अॻिते हली इहे हर लेवल ते पैसा माण्हुनि खे खाराईंदा, जेके सभु ख़तमु थी वेंदा। सो चए थो त फ़रिश्ता इहा ॻाल्हि कई, चीज़ हे कीअं तूं ठाहीं हिकिड़ो इंसानु, पंहिंजी तो कापी करे इंसान खे ठाहीं, ऐं नंढा नंढा सभु पावर हुनखे तुंहिंजी जेके तो वटि आहिनि। बाक़ी जेकॾहिं रब साईं तोखे ज़रूरत पई आहे त तुंहिंजी इबादत कंद, त नहु नुसब्बिहु बिहम्दिक व नुक़द्दिस लक, असां तुंहिंजी पाकाई था कयूं, तुंहिंजे आॾो सजदनि में पियाऊं, कहिड़ी ज़रूरत आहे। काल इन्नी आलम मा ला तालमून, चई तव्हांखे नाहे उन शइ जी ख़बर जेका मां ॼाणा थो। पोइ छा कयईं, अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा। पोइ अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जे रूह में उहे शयूं सभु विधियूं जिन सां उहो सॼो डिसीशन कंदो। हाणे इहो जेको इंसानु हिन दुनिया में आयो आहे, हाणे अल्लाह ताला इन इंसान खे 2-3 ॻाल्हियूं चए थो हींअर। पहिरीं त चए थो मन अमिल सालिहन मिन ज़करिन व उनसा, जेको मर्द या औरत नेक कम कंदो, रहमदिल थींदो, रहीम थींदो ऐं पंहिंजे कमाईअ मां ग़रीबनि खे ॾींदो, पोइ मोमिनुनि पर अलाह कारण करे, इन लाइ न त तारीफ़ ते मुंहिंजी त मां सखी आहियां, फल नुही यन्नहु हयातन तय्यबा। पोइ चए थो मां तव्हांखे हिन दुनिया में बि लाइफ इंजॉय कराईंदुसि। यानी हिन दुनिया में बि तव्हां ॼण ईअं ई महसूसु कंदो ॼण जन्नत में, छो ख़ुशी हूंदव दिलि में, कंहिंजी परवाह तव्हांखे कान थींदी, कंहिंजे टोकुनि जी तव्हांखे परवाह न थींदी, पिया मुश्कंदव खिलंदव। इहा आहे ज़िंदगी जन्नती जी। जन्नतीअ वारीअ जी ज़िंदगी हिते शुरू थी वञे। वनज़ियन्नहुम बिअजरहुम बिअहसन मा कानू यामलून, ऐं अॻिते त वधाए ॾींदोसांसि जॾहिं असुल ज़म ते। पर चए थो जेको साह खणे थो, कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, जेको बि साह थो खणे, माना हवा साह अंदरि ऑक्सीजन खणी वरी ॿाहिरि कढे थो, पोइ चाहे कीड़ो हुजे, माकोड़ो हुजे, वणु हुजे, जेको बि साह थो खणे, इन जो मौत अचिणो आहे। माना सुम इलैना तुरजऊन, ऐं पोइ तव्हांखे मूं ॾांहुं मोटायो वेंदो। हाणे जॾहिं मौत जो आहे छा, यानी चए थो म्यूं वराहिम बरज़ख़ुन, जीअं तव्हांजो साह निकिरंदो त बरज़ख़ शुरू थी थो वञे। म्यूं वराहिम बरज़ख़ुन माना यकदमि साह निकिरण खां पोइ बरज़ख़ शुरू थो थिए। इला योम युबसून, इहो बरज़ख़ हलंदो क़यामत जे ॾींहं ताईं। नेक माण्हुनि जो बरज़ख़ ॿियो आहे, बद माण्हुनि जो बरज़ख़ ॿियो आहे। या इन जो टाइम केतिरो आहे बरज़ख़ जो, मिन सकरात इला योम युनफ़सूर, सकरात जॾहिं शुरू थी, माना जॾहिं उनखे फ़रिश्ता नज़र अची विया साह कढण वारा,
त इतां हिन जो बरज़ख शुरू थो थिए ऐं जेसि ताईं वरी सूर फूक बि क़यामत ईंदी, इहो सॼो पीरियड बरज़ख जो आहे। यानी बरज़ख दुनिया और आख़िरत के दरमियान एक और आलिम है जिसको बरज़ख कहते हैं। ठीक है जी। हाणे सकरातुल मौत, जॾहिं मौत ईंदो त कीअं मौत ईंदो, तव्हांजो हिन दुनिया सां कम्यूनिकेशन कटिबो, पर अञा मुआ कोन्हियो, साह आहे, साह खणो पिया था, त कम्यूनिकेशन न करे सघंदव जॾहिं तव्हांखे फ़रिश्ता नज़र ईंदा। चए थो वजा सकरतुल मौत बिल हक़, चए थो इहो मौत जी सख़्ती अचणी आहे। ज़ालिक मा कुंतु मिन्हु तहीद, ऐं उहो जेको आहे सो तव्हां हिन खां भॼंदा हो। भॼण बि खपे, जेकॾहिं बीमार त इलाज त कराइणो आहे न, पर अचिणो त आहे। पर व नुफ़िक फ़ सूर, पर पोइ जॾहिं वरी सूर फूक बि क़यामत थींदी, ज़ालिक यौमुल वईद, पोइ हिसाब किताब जो ॾींहुं आहे। हाणे इहे जेके साह कढण जा फ़रिश्ता अचनि था, अलाह ताला क़ुर में जा ॿ क़िस्म ॾसिया। व अम्मा इनकान मिनल मुक़र्रबीन, जेकॾहिं हिन जा अमल सुठा आहिनि ऐं नेक माण्हू आहे, रोहूं व रैहानूं व जन्नत नईम, त पोइ अलाह फरमाए थो त इन्हीअ जे लाइ फ़रिश्ता जेके आहिनि गुल ऐं ख़ुशबू खणी ईंदा, उनखे सलाम कंदा, ऐं उहो रूह जेको आहे सो जल्दी ईअं निकिरी फ़रिश्तनि जे हथ में अची वेंदो, जीअं कंहिंखे ख़ुशबू हणिबी आहे त ख़ुशबू ईंदी आहे, इहो थो थिए। ऐं उन अचे उनखे चवंदा। ऐं जेकॾहिं अम्मा इनकान में असाबुल यमीन, हाणे ॿ दर्जा आहिनि, हिकिड़ा आहिनि जेके अर्श ते अलाह ते वेंदा, ॿिया जन्नत में वेंदा। त हिकिड़ा मुक़र्रबीन, ॿिया जेके पास थी विया, त जेके पास थी था वञनि, व अम्मा इनकान में असाब यमीन फ़ सलाम लक वञ, असां उन्हनि खे बि सलाम थींदो। उहो अम्मा इनकान मिनल मुकज़िबीन दौलीन, जेके नापास थी विया, त पोइ फ़ नुज़ुलन मिन हमीम, पोइ पहिरियों ई त फ़रिश्ता अचे उनखे गरम पाणी हणंदा। असल में सबबु इहो आहे त जेको फ़रिश्ता आहिनि न, उहे रूह जेको असांजे अंदरि पियल आहे उन सां ॻाल्हाए चवंदा निकिरी आहे। त जेको नेक माण्हू आहे त ख़ुशीअ में निकिरी थो अचे, उन देरी कान थींदी। ऐं उन नेक माण्हूअ खे त उहे फ़रिश्ता हिकु ॿ ॾींहं अॻु में नज़र अची वेंदा, उहो ॿुधाए सघंदो। लेकिन जॾहिं साह कढणु शुरू कंदसि त पोइ कम्यूनिकेशन कटे छॾींदा ऐं खणी वेंदसि। ऐं हिन जो मां मिसाल तव्हांखे ॾियां त हाजी महमूद मेमून साहिबु, जेको मेहरान यूनिवर्सिटी जो प्रोफेसर हो, जो वॾो भाउ चीफ इंजीनियर इरीगेशन में महमद हाशिम मेमण, 2 ॾींहं मौत खां अॻु में मां हुन सां मिलियुमि। मुंहिंजे ॻोठ जा आहिनि, भिरिया जा, त मूंखे चईं हे ॾिस मथे बीठा आहिनि, सुवारी बि ॾेखारी अथनि, घर बि ॾेखारिया अथनि, सो चवां थो हलो, त चवंदा अञा तरस, पोइ हिकिड़ो टाइम हिकिड़ो ईंदो। सो इहो थी थो वञे, इहे अलाह जे नेक बाननि खे इन नज़र अची सघनि था। पर चए थो जेके नापास था थियनि, पर नुज़ुलन में हमीम, त उन्हीअ खे पादर था हणनि। रीज़न छा जे लाइ, त उहो रूह उन खां मोहलत थो घुरे, त असांखे मूंखे टाइम ॾिए त मां वञी शयूं अंडू करे अचां। हाणे पहिरीं त आहे त जेके नेक अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइक तय्यबीन, नेकनि खे जॾहिं फ़रिश्ता साह कढणु अचनि था, यक़ूलून सलामुन अलैकुम, चवंदा अस्सलाम अलैकुम। छा था चवनि, अदख़ुलुल जन्नत बिमा कुंतुम तअमलून, माना हींअर जो हींअर तोखे जन्नत में था वठी हलूं। याने अञा क़यामत कान आई आहे, पर हुनखे चवंदा तोखे जन्नत में था वठी हलूं, तूं उते रहंदे, पर जिस्म त कोन हूंदुसि न, जिस्म त ॻरी वेंदो हिन क़बर में। रूह आहे जेको सॉफ्टवेयर आहे, पर उनखे वरी हाणे उते जेकॾहिं उनखे को नंढो जिस्म न ॾींदा त रूह कंहिं कम जो कोन्हे, पोइ उनखे अछे पखीअ में विझनि था, जेको जन्नत में घुमे फिरे थो, ऐं उते हुनखे वठी था वञनि। ठीकु आहे। अच्छा, अॻिते अचे थो त पंहिंजो नेक माण्हू जो कढनि था। चए थो त रसूल फरमायो त हदी इज़ हुज़रल मोमिन आदत मलाइकत रहमत, चए थो जेकॾहिं मोमिन वटि फ़रिश्ता अचनि था त उहे फ़रिश्ता आहिनि रहमत जा। भई हरीरतन बैदा, सफ़ेद रेशमी कपिड़ो खणी था अचनि, फ़यकुलून, चवनि था, हाणे मां माना थोरो कयां, टाइम कोन्हे, त चवनि था त निकुर तोसां रब राज़ी आहे, हलो अलाह जे तरफ़ ऐं ख़ुशबू वठो, ऐं रब तो ते कावड़ियल कोन्हे, फ़तख़रुज, त उहो रूह तकड़ में ईअं थो निकिरी अचे क अत्यबरी मिस्क, जीअं ख़ुशबू हणिबी आहे कपिड़नि खे, त हुनजी ख़ुशबू ॿाहिरां नज़र अची वेंदी आहे। अमा इन कानवल मुकज़बीन, जेकॾहिं कूड़े कंदड़ गुमराहन में आहे, त उन लाइ गरम पाणीअ जी महिमानी आहे, ऐं उनखे बाहि में दाख़िल करणु। हाणे बाहि में कीअं थींदो दाख़िल, त हुनखे ओॾीमहिल जो ओॾीमहिल रूह खे खणी कारे पखी में विझी, ऐं उहो जहन्नम में चकर ॾियारींदा सुबुह शाम। पर
एक्चुअल हुनखे टार्चर कोन थींदो, रुॻो हुनखे घुमाईंदा माना कंदा। पर छा आहे त जॾहिं इन माण्हूअ जो बद माण्हूअ जो रूह कढणु अचनि था त हू जो फ़रिश्ता ॾिसे थो, पोइ हुन सां आर्ग्यू थो करे। छा थो चए, हता इज़ा जा अहदमुल मौत, जॾहिं हुनजो मौत अचे थो, का रब इर्जूनी, त चए थो अलाह साईं मूंखे टाइम ॾे, छा कंदे मां वञा ऐं अंडू करे अचां। जॾहिं फ़रिश्ता हिनखे नज़र अचनि था, सकरातुल मौत अचे, हाणे डिॼे थो, ॾिसो रड़ियूं वेठो करे, छा कंदे, चए थो लअली अमल सालिहन फीमा तरक, चए थो मां कुझु ग़लतियूं कयूं आहिनि, रुश्वत खाधी अथमि, माण्हुनि खे पैसा मोटाए ॾियां, कंहिंजा पैसा लिकाया अथमि, कंहिंसां ठगी कई अथमि, माना वञी माण्हुनि खे पेरे पई पंहिंजा गुनाह माफ़ु करायां, त मां नेक अमल करे अचां। कल्ला, त हुनखे एंसर थो ॾिजे, हाणे पॉसिबल न आहे, इनहा कलमतुन क़ाइल हा, इहो तुंहिंजी इन्हनि जी गुफ़्तगू ईअं ई हूंदी आहे जेके नापास थियण वारनि जी, म्यूं वरा आहिनि बरज़खुन इला यौम युबसून, हाणे हिनखे टार्चर थींदो बरज़ख जे फुल पीरियड ते ताईं, जेसि ताईं क़यामत क़ाइमु न थींदी। इहा आहे सकरातुल मौत। पोइ छा आहे त जॾहिं उहो रूह नथो निकिरे, रिफ्यूज़ थो करे ऐं चवे थो त साईं मूंखे छॾियो हिकु ॾींहं लाइ, ॿिनि ॾींहंनि लाइ, थोरे अरसे लाइ, पोइ छा थो थिए जो अच्छा हाणे रूह खे फ़रिश्तनि खे आर्डर कोन ॾिए हुनखे ज़ोरीअ कढनि, हुनखे पाण निकिरणो आहे जिस्म मां। सो चए थो वलव तरा, चए थो इहा सीन तव्हांखे ॾिसण में त कान ईंदी, पर जे तव्हांखे ॾिसण में अचे इज़त वफ़ल लज़ीन कफ़रू, त जेके काफ़र थियनि था उन्हनि जो जेके मौत ॾियनि था, अल मलाइक, त फ़रिश्ता उन्हनि खे, हाणे जेको जहन्नम में वियो काफ़र आहे, पोइ वरी कहिड़ो मुस्लमान हुजे मोमिन हुजे, जहन्नम में वियो काफ़र आहे, त पोइ अल मलाइक यज़रबून वुजूह अदबारम, पोइ कुटियुनि था मुंहं ते बि ऐं पुठियुनि ते बि, पर ज़ूकू अज़ाबल हरीक, ऐं चवंदा हींअर तूं हली जहन्नम जो अज़ाब चखंदे। तंहिंजे करे इहा सकरातुल जेका मौत शुरू थी थिए, इन जे बारे में रसूल सल्लम फरमायो आहे, सकरातुल मौत अक़वा मिन ज़रबातिल सुयूफ़, चए थो इहो एॾो टार्चर हुनखे कनि था जो तलवारुनि सां जिस्म खे वढिबो आहे, उन खां वधीक जेको हुनखे तकलीफ़ थिए थी। हाणे छा थो थिए त जॾहिं ॾके थो, रड़ियूं थो करे, त इहा आहे। हाणे छा आहे त इहा जेका सीन आहे पादरनि वारी, उहो कम्यूनिकेट नथो करे सघे, बल्कि ॻाल्हाइणु कंदो त थींदो गर 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 गर। हाणे हे हदीस शरीफ़ ॿुधो, रसूल सल्लम फरमायो आहे त तौबा की कबूलियत की मोहलत, इन अल्लाह यक़बुल तौबतल अब्द, बेशक अल्लाह ताला उस वक्त तक बंदे की तौबा कबूल करता रहता है, मालम युगरगर, जब तक के गर न करे। गर माना कम्यूनिकेशन कंदो, आवाज़ न कंदो, इहो गर माना हुनखे फ़रिश्ता नज़र अची विया आहिनि, हाणे तौबा क़बूल कान थींदी। इन ते अल्लाह साईं फरमाए थो, इन हाज़ा लहुल हक़ुल यकीन, माना इहा जेका इंफॉर्मेशन हींअर तव्हांखे मिली आहे, इहा यकीन कयो 100% ऑथेंटिक, क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ ईअं ई थींदो। ब्रेक वठूं था। करायो ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। त इहा जेकी इंफॉर्मेशन मूं तव्हांखे ॾिनी आहे, इहा हिन क़ुर में आहे। हाणे हीअ जेका क़ुर छा आहे, हीअ अलाह ॻाल्हाए थो पाण। हाणे ज़ाहिर आहे त जॾहिं अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो त तव्हां सां उन ॿोलीअ में ॻाल्हाईंदो जेका तव्हां सम्झो था। हे अंग्रेज़ जेके तेज़ीअ सां मुस्लमान थियनि था, उहे अलाह हुन सां अंग्रेज़ी में थो ॻाल्हाए, छो क़ुर सॼो अंग्रेज़ी में आहे, चाइनीज़ खां चाइनीज़ में थो ॻाल्हाए, त क़ुर में त तव्हां सां ॻाल्हाईंदो। हाणे जेकॾहिं तव्हां हिन क़ुर जी माना शुरू कंदव ॻोठनि में माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ, ऐं इहा जेका क़ुर जी रोशनी फैलाईंदव, त इन ते कीड़ा मकोड़ा ईंदा। केरु आहिनि कीड़ा मकोड़ा? उहे माण्हू जेके शिरक था कनि, उहे आलिम, कूड़ा आलिम, ॾाढियूं अथनि, शिरक कराइनि था, उहे डिॼंदा त हे जेकॾहिं माण्हुनि खे क़ुर जी माना ॿुधाईंदव त असांजी इहे पेतियूं बि खॼी वेंदियूं ऐं असांखे माण्हू कोन ॾींदा, त उहे तव्हांजी मुखालफ़त कंदा। त हे अचे थो न, त जॾहिं बल्ब ॿरे रोशनी थो करे, त हे कीड़ा माकोड़ा इहे सभु मच्छर इहे पहुची था वञनि, इहे आहिनि। लेकिन इन्हनि मुखालफ़त करण वारनि जी हैसियत इन मच्छर खां सवाइ कान्हे का, तव्हां पेर सां उनखे लताड़े सघो था। याने इन जो मतिलबु इहो आहे त जॾहिं क़ुर जो नूर रोशन कबो त मच्छरनि ऐं जीतनि जो हमिलो थींदो। अहिड़े शैतान मां इंसान खे क़ुर मुताबिक़
सूरतुल आल इमरान जी आयत नंबर 11 में कीड़नि मकोड़नि खां वधीक अहमियत न आहे। तंहिंजे करे बाक़ी ॿियो केरु ईंदो इहो कीड़ो मकोड़ो तव्हांखे रोकण लाइ? रुश्वत खाइण वारा जेके पंहिंजे बचनि खे हराम था खाराइनि, रुश्वत खाइण वारा, कूड़ियूं माण्हुनि खां। हे जेको अॼुकल्ह हे जेको नौजवान एजिटेशन छाजे लाइ था कनि? छाकाणि त उन्हनि खे असां मेरिट ते असांखे नौकिरी न मिली, असांखे 4 करोड़ पिया घुरनि, 5 करोड़ पिया घुरनि। ऐं यानी ख़ुदा जो मूंखे त अफ़सोस इहो थो थिए त अलाह ताला उनखे पुॼंदो। यानी हिकिड़े नौजवान छोकिरो जंहिंजी मेरिट आहे, तव्हां उन खे पैसा न अथसि त तव्हां अहिड़े माण्हूअ खे तव्हां नौकिरी ॾियो जेको पैसा थो ॾिए। हाणे ज़ाहिर आहे त इहो जेको नौकिरीअ में ईंदो त पहिरीं तो पंहिंजा पैसा कढंदो, उन खां पोइ हुनखे जो रुश्वत जी लत पइजी वेंदी त मथे ताईं इहो मुआशिरे खे उॾईअ वांगुरु चटींदो। इन जा एॾा कॉन्सिक्वेंसिस आहिनि। वरी जंहिं तव्हां हक़दार जी नौकिरी न ॾिनी आहे उहो पाण खे ज़िंदा मारींदो, ख़ुदकशियूं कंदो। छाजे लाइ पढ़े पोइ पढ़ाई छो कनि छोकिरा जेकॾहिं हुनखे मेरिट ते नौकिरी नथी मिले? इहो एॾो ज़ुल्म आहे। मां त चवां थो त इहे क़त्ल खां बि वॾो जुर्म आहे जेके इन कम ते रुश्वत था वठनि। अलाह ताला जी हुनखे ख़ुदा जी मार पवंदी। अलाह ताला इन्हनि माण्हुनि खे कीड़ा विझंदो उनजे पेट में जेको इहो कमु कनि था। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त रसूल छा थियो? काल ताला या लज़ीन आमनू कुलू मिन तय्यिबात मा रज़क़नाकुम, चए थो मां जेको हलाल शइ तव्हांजे लाइ कई आहे न उन मां खाओ। हालांकि नबी करीम सां फरमायो आहे त टोटल जेको तव्हांखे पैसो या रिज़्क़ आहे न उहो फिक्स थियल आहे। हराम करे वठो या हराम मिलंदा बि ओतिरा ई। हाणे इहे ई माण्हू जेके करोड़े रुपया कमाइनि था, जेकॾहिं इहो हराम न वठनि हा ऐं ॿियो को पंहिंजो धंधो कनि हा त उन में ओतिरा ई पैसा कमाईंदा। इहा त यकीन तव्हांखे करणु खपे। जेके चांवरनि जा दाणा तव्हांजे नसीब में उहे ई तव्हांजे पेट में ईंदा, न त मरण वक़्तु 2-3 दाणा जेके वात में रहिजी विया उहो धोअण महिल गुस ॾियण वात खोले ॾिसंदा आहिनि, उहो कढंदा ॿाहिरि, उहो तव्हांजा न हुआ। त चए थो त पोइ हुनखे नबी करीम सलाम चए थो त सुम ज़कर रजुल युतील सफ़र अशद ख़बर। चई हिकिड़ो वॾी महिनत पियो थो करे माना रुश्वत वठण जे लाइ, सॼी राति वेठो आहे। ड्यूटीअ खां पोइ बि साईं लिकियो वेठा आहिनि, कैमराऊं बंदि करे था छॾनि, CCTV बंदि त जो हाणे हराम था खाऊं। ऐं वरी छाड़ता छॾिया अथनि जेके हिन जे तरफ़ां ॾोकड़ वसूल कनि था ऐं पाण खे थकाइनि था। पोइ यमंद यदई ल समा या रबी चए थो पोइ वरी हथ था खणनि, वरी दीनदार थियनि, ॾाढ़ी ॿाढ़ी रखे सम्झनि था तायूं। पोइ मशरबू हराम, हुनजो पीअणो हराम, मलबसू हराम, कपिड़ा हराम मां, ग़ुज़ी हराम, खाधो हराम आहे। अन्ना युस्तजाब लिज़ालिक रसूल, हुनजी दुआ क़बूल कान थींदी। मरी वञनि सॼी राति तरावियूं पढ़नि कोन क़बूल पवंदी। इहे निमाज़ूं तव्हांजूं चट आहिनि, कोन क़बूल पवंदियूं। तंहिंजे करे बरज़ख छा आहे त जीअं फ़रिश्ता नज़र अचनि था उन खां पोइ उन जी रूह खे खणी वञनि था। जे नेक शख़्स आहे त उहे अछे पखीअ में वेंदो। हे अछो पखी आहे न, इहो कंहिं चयो आहे त नेक शख़्स खे अछे पखीअ में रूह विझी जन्नत में छॾनि था। कंहिं फरमायो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुनन इब्न माजा इन्नमा नस्मतुल मोइन तायर, मोमिन जो रूह हिकिड़े अछे पखीअ में विधो वञे थो। या लख फी शजरिल जन्नत, जन्नत जे वणनि ते वञी वेहे थो। हता यर्ज इला जसदी योम युबस, पर हिन जिस्म में क़बर में तॾहिं वापसि जॾहिं क़यामत थींदी। हे हॾा जेके हिन वक़्तु क़बर में त ॻरी वेंदा, हिन जो जिस्म जेको नओं ठहंदो उहो 120 फुट हूंदो। हिकु हॾा कमु कोन था। इन मां ख़बर पई त इन क़बर में हिन वक़्तु कंहिंजो बि रूह नेक जो कोन्हे को। ऐं नेक अलाह जा बाना सभु अर्श ते अरह सां वेठा आहिनि। वरी जेके बद माण्हू आहिनि उन खे वरी कारे पखीअ में विझी सुबुह शाम जहन्नम जो चकर ॾियारिजे थो। केरु थो फरमाए? तफ़सीर तिबरी में ॿुधो। चए थो त काल अब्दुर्रहमान काल सना सुफ़ियान अबी कीस अनित अरवाह आले फ़िरौन फ़ी अजवाफ़ तैर सौद, फ़िरौन वारनि जो जेको रूह आहे कारनि पखियुनि में आहे। तग़दू तरो इल नार, सुबुह शाम जहन्नमनि खे घुमाइनि था। ज़ालिक अर्ज़ आहे, उनखे घुमाए वञे थो। ऐं इहा साॻी शइ वरी जन्नतियुनि सां बि थिए थी। जन्नतियुनि खे वरी जन्नत जो सैर थो कराए वञे सुबुह शाम। ऐं पोइ अच्छा, ऐं नेक माण्हू त जन्नत में वञे। हाणे मिसाल तौरु सूरह यासीन में अचे थो त जॾहिं उहे 3 रसूल आया ऐं उन्हनि सां न पिया चवण में अचनि ऐं शिरक न पिया छॾनि, पोइ हुननि चयो त हिनखे क़तलु कयो। छो क़तलु कयो? 3 रसूलनि खे क़तलु पिया कनि। चई छाकाणि त असां पीर थियो वेठा आहियूं, हे क़बरुनि जे मथां पेतियूं रखियूं अथऊं, हाणे हे था अची चवनि त इहो शिरक आहे, अलाह खां घुरो, मारियो हुननि खे, असांखे पिनाए छॾींदा। सो हुनखे जॾहिं क़तलु करण वारा हथ हिकिड़ो शख़्स परे खां डुकंदो जा रजुल में अक्सल मदीननि यसा हिकिड़ो डुकंदो आयो। अचे चई बाबा तव्हां हिनखे छाजे लाइ था मारियो? तव्हांखां पैसा घुरनि था, तव्हांखां ॾोकड़ घुरिया अथनि, ॾोकड़ त तव्हां था कमायो।
ऐं तव्हां हिनखे छाजे लाइ था मारियो? त चऊं त तूं असांजे मज़हब खे छॾी थो चा, असांजे बुज़ुर्गनि खे सॼूं था, जो मूर्तियूं लॻलियूं आहिनि उन्हनि खे सॼूं था, तोखे कहिड़ो एतिराज़ु आहे? चई न इहो कमु कोन थियो थिए, सच था तव्हांखे चवनि। त पोइ हिननि आख़िर हुन सां बहस करे चई हाणे ॿुधाए आख़िरी ॻाल्हि कर, तूं मञी छो नथो मञी? हाणे हितां जी आयत शुरू थी वियासीं, इन्नी आमनतु बिरब्बिकुम फस्मऊन, चई जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे मां उन पालींदड़ ते ईमान आंदो आहे ऐं मुंहिंजी ॻाल्हि कनु ॾेई ॿुधो। अब हुनखे शहीद जो कयनि त फ़रिश्ता पहुची विया रूह कढण लाइ। कील अदखुलिल जन्नत, फ़रिश्ता चवंदा ॾिन हली आहे हींअर ई हल जन्नत में, हींअर ई हल। ऐं पोइ जॾहिं वरी जन्नत में अछे पखीअ में विझी पहुतो त उते थो चवे काल या लई त क़ौमी या लमून बिमा गफ़र अली रबी व जाली मुकरमीन, मज़ा जन्नत जा ॾिसी चए थो काश मुंहिंजी कुमत खे क़ौम खे ख़बर पवे त अलाह मूंसां छॾ छूट कई ऐं एॾो मुंहिंजो इकराम आहे, हिते मज़ा लॻा पिया आहिनि जन्नत जा, काश इहा इंफॉर्मेशन उन्हनि ताईं पहुचे। अलाह ॾिनी इहा इंफॉर्मेशन क़ुर में विधई, तव्हां ताईं पहुती न। हुन दुआ घुरी जन्नत में वञी त काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पए त अलाह मूंसां केॾो इकराम कयो आहे, केॾी मुंहिंजी लय लॻी पई आहे। वरी उन खां पोइ हदीस शरीफ़ आहे जंहिंजो मां तर्जुमो तकिड़ो थो कयां त जेके शहीद आहिनि उन्हनि खे सावनि पखियुनि में विझी अर्श ते छॾनि था, उहे रब सां वञी रहनि था ऐं उते खाइनि पीअनि था, उहे जन्नत में उॾी वञनि था, उहे वञी खाइनि था। ज़ाहिर त खाईंदा उहे जेके पखी खाईंदो आहे, सूफ़ खाईंदा हूंदा, अंगूर खाईंदा हूंदा, पर बहितरीनु क़िस्म जा। पोइ कॾहिं कॾहिं जेको आहे सो अलाह सां निहारनि थो, फ़तला इलैहिम रब्बुहुम तिलाअतन फ़क़ाल हल तश्तहून शैअ, का शइ खपेव? चवंदा न साईं। जॾहिं टियों दफ़ो पुछे थो चवंदा या रब्बी असां नुरीद, असांजी ख़्वाहिश आहे अंत रुद्द अरवाह नाफ़ी अजसादना, असां शहीद आहियूं, असांजे रूह खे असांजे क़बर में जेको जिस्म उन में मोटाए हता नुक़्तल फ़ी सबीलिक मरतन उख़रा, त वरी उथी शहीद थियूं। अलाह छा थो चए इन्नी कद कज़ईत अन्नहुम ला यरजऊन, अलाह चयो मुंहिंजो डिसीशन थिया त रूह निकिरण खां पोइ वरी वापसि उन मुर्दे में रूह कॾहिं बि न वेंदो, मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे। हाणे ॿी ॻाल्हि त जेकॾहिं रूह मोटंदो त उन वक़्तु जिस्म ॻरी चुको आहे, जेको जंहिंजा हॾा ॻरियल आहिनि उहो कीअं उथंदो? यानी जिस्म ठहे न पहिरीं। हिकिड़े माण्हूअ जी मुंडी लही वई आहे, ॻरी वई आहे, उन में रूह ईंदो त उथंदो छा? जहिड़े बि कोन उथंदो। हिते जो माण्हू एक्सीडेंट में मरी था वञनि, पोइ रूह अचे थो वापसि। बाक़ी इन्हनि जा जेके रूह आहिनि जेके छा थो सम्झाए त हिनखे थोरो प्रोग्राम मसइलो थी वियो आहे मूंसां, त इन्हनि खे जेको सावनि पखियुनि में इनखे इन्हनि जे रूहनि खे विधो वञे थो, रसूल फरमायो त। अच्छा, पर जेके जिस्म मां इहे जेको इंसानु पैदा थींदो त हाणे छा आहे त अवामी तौरु चइजे थो न त हे क़बर जो अज़ाब आहे। असल में क़बर में त रूह ई कोन्हे, इहो इस्तिलाह अवामी आहे, असल में आहे बरज़ख जो अज़ाब। माना सकरात में अज़ाब थिए थो, उन खां पोइ जे बद आहे त उनखे जहन्नम में फेराइजे थो, ऐं जे नेक आहे तंहिंजे करे सभु सुवाल सकरात में थी था वञनि। ऐं क़यामत जे ॾींहं ते जॾहिं थींदी त या जन्नत में वेंदो या जहन्नम में वेंदो। ऐं जॾहिं सूर फूकबी त पोइ ही किथां पैदा थींदो इंसानु? इहो पैदा थो थिए हिकिड़ी नंढड़ी हॾी आहे जेका ज़रड़ी आहे, उहा न क़बर में थी ॻरे न वरी बाहि में सड़े ॻरे थी। उन मां इंसानु दुबारा उथंदो जंहिंखे अजब ज़नब चइबो आहे। पर जॾहिं उथंदो त हुनजो क़दु हूंदो तक़रीबन 120 फुट। चए थो त अला ख़ल्क़ आदम अलैहिस्सलाम यबस नास अला हयत आदम अलैहिस्सलाम, माना जेतिरो आदम अलैहिस्सलाम जो क़दु एतिरो थींदो कान तूलू सिती ज़रनि, जेके 60 हथ माना 120 फुट थी था वञनि, या 30 मीटर। 30 मीटर जो मतिलबु आहे 100 फुट। ऐं इहे जेके निकिरंदा जो हक़ीक़त अथनि हे आहिनि। हाणे ही असांजो क़बर में जेके हॾा आहिनि इहे कंहिं कम जा कोन्हनि के, ऐं न हिन में रूह वापसि। तंहिं करे क़बर हर क़िस्म जे रूह खां ख़ाली आहे, कुझु कोन्हे हिन खॾे में। नेक माण्हू अलाह जा वली दरवेश जन्नत में वेठा आहिनि। हाणे हे जेके ज़ालिम चवंदा त न साईं सिम में पियो आहे, ख़ुदा खे ड्रिजनि ॾोकड़नि कमाए लाइ वञी हिन खां छोला नथा विकिणनि। ऐं ॿियो थो अलाह साईं फरमाए फ़ैज़ा नुफ़िक फ़े सूर फला अंसा बइनहुम, जॾहिं क़बरुनि मां जिस्म ठही निकिरंदा न ॿाहिरि, उतां ई त रिश्तेदारीअ जी न्यूट्रल थी वेंदी। माउ खे ॾिसंदो, भाउ खे ॾिसंदो, वला या त साणु पुछंदा बि कोन त भाउ तूं कॾहिं मोए कीअं मोए, कोन पुछंदा, बल्कि ईअं हिक ॿिए खे फील कंदा ॼणो कंहिं ड्रामे में कमु कयो आहे न, हिन मुंहिंजी माउ जो किरदारु अदा कयो, हिन मुंहिंजी ज़ाल जो, ईअं फीलिंग थींदी। उन वक़्तु रस्ता रिश्ता न्यूट्रल थी वेंदा। फला यस्ते तोसियतूं वला इलाह यरजून। अच्छा, उन खां पोइ अचे थो त क़बर मां जॾहिं निकिरंदा त इला रबी यंसलून, पोइ उनखे डुकंदा वठी हिकिड़े डायरेक्शन में। ऐं उन ते जेको आहे सो इन्हनि जो हिसाब किताब अॻे ई थियल आहे, पर ताराज़ी लॻंदी। हाणे जेकॾहिं ताराज़ी लॻे थी त हाणे छा थींदो? क़यामत खां पोइ जिस्म 100 फुट जो निकिरंदो,
हाणे जेकॾहिं नेक अमल हिन जा वधीक आहिनि त पोइ वेंदो जन्नत में, ऐं जेकॾहिं हिन जा बद अमल वधीक आहिनि त वेंदो जहन्नम में। पर जेकॾहिं हिन जा नेक अमल ऐं बद अमल सफ़ा बराबरि थी विया, जो जेकॾहिं हिकिड़ी नेकी हुजे सां त जन्नत में वञे या हिकिड़ी बुराई हुजे सां वधीक त जहन्नम में वञे, त इहे काॾे वेंदा? इहे वेंदा एराफ़ जे मैदान ते। हाणे हे ॾिसो, हे ॿिनि क़िस्मनि जूं जन्नतूं आहिनि। हिकिड़ी हींअर जेका आहिनि से आला क़िस्म जी जन्नत आहे, मथे ॿी जन्नत हिकिड़नि मुक़रबीन लाइ, ॿियो मोमिन लाइ, ऐं जेके आहिनि से इहे उते वेंदा। तंहिंजे करे अर्ज़ु इहो मुंहिंजो चवण जो इहो आहे त हीअ जेका सकरातुल मौत आहे, इहा ई अज़ाब आहे। हिन क़ब्र जे अंदरि कुझु कोन्हे। हाणे ॾिसो न, तव्हां चओ था त इहा अज़ाब हिन खॾे में थो थिए, मां पुछां थो त पोइ ई रुॻो मुस्लमाननि सां इहो अलाह जी जेको आहे त खॾे में थींदो। वाट अबाउट काफ़र? हे जेके हिंदू आहिनि उहे साड़े था छॾनि। हाणे मां तव्हांखे स्टेटिक ॾेखारियां थो त टोटल तक़रीबन 78% दुनिया जा माण्हुनि जी क़बरूं ई कोन्हनि के, न हिंदुनि जी साड़े था छॾनि। 78% माना तक़रीबन कोई 5 अरब दुनिया जे माण्हुनि जी हिन वक़्तु क़बरूं कोन्हनि के, अथनि ई कोन, साड़े था छॾनि, या केतिरा असां में ॿुॾी वञनि था। त माना इन जो मतिलबु आहे त इहा क़बर जेकॾहिं माना हाणे क़बर में कुझु बि कोन्हे। जेको अज़ाब आहे बरज़खी आहे, बरज़खी अज़ाब सकरात खां शुरू थो थिए ऐं क़यामत जे ॾींहं ताईं हलंदो। जेकॾहिं नेक आहे त उनखे जन्नत थी मिले, माना क़बर ॼणो इन जी वेकिरी थी, पर असली जन्नत में उहो माण्हू हूंदो आहे। हाणे इहो सुवाल आहे त फ़तवा था वठूं, फतावा रिसाइल शेख वन सालिह उसेमीन चए थो लिकुल हल दाई इज़ादा औज़ बिल्लाह में अज़ाबिल क़बर। चए माण्हू चवंदा आहिनि अज़ाब क़बर, बिल्कुलु चओ, लेकिन अज़ाब क़बर जो मतिलबु आहे बरज़खी अज़ाब। चए थो युरीद अज़ाब मदफिल मौता मिन अज़ाब बरज़ख। चए थो भला इहो अज़ाब हिन क़बर जे खॾे में थो थिए या इहो बरज़खी अज़ाब आहे? त जवाबु ॾिनई युरीद सानी, माना इहो अज़ाब बरज़खी आहे। ले इनल इंसान फी लॻी ला यदरी हल यमूत ओ युदफुन ओ यमूत ओ ताकुल सबा। चए माण्हू खे केॾी ख़बर त हुनखे क़बर नसीब थींदी बि कान थींदी। यानी 5 अरब माण्हुनि खे क़बर आहे ई कान, साड़े था छॾनि, ऐं कहिड़ी ख़बर त हुनखे कोई शींहुं खाई वियो, या जेको सड़ी मरी वियो, या जेको आहे सो ॿुॾी मरी वियो। वमा तदबरी नफ़्सुन बि अयुल अर्तमू, कंहिंखे ख़बर न आहे त किथे हिन जो मौत थींदो। तंहिंजे करे हीअ जेको असां वञी क़बरुनि जे मथां बीहूं था अदा, उहे अलाह जा वली हिते आहिनि ई कोन, कुझु बि कोन्हे। उहे सभु अलाह जा वली नेक माण्हू सभु जन्नत में वेठा आहिनि। केरु थो चए? अलाह जो रसूल थो फरमाए त ऐं सूरे यासीन में जॾहिं हुनखे मुशरिकनि बुज़ुर्ग खे क़त्लु कयो त फ़रिश्ता चवंदा हल जन्नत में हींअर जो हींअर, ऐं उते जन्नत में पहुची चए थो काश या लई त क़ौमी या लमून, काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पए बिमा ग़फ़र रबी, अलाह मूंसां छॾ छूट कई ऐं जहली में मुकरमीन, एॾो मुंहिंजो इकराम पियो थो हिते थिए, काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पवे त मरण साण नेक माण्हू जन्नत में थो पहुचे। अलाह चयोसि ठीकु आहे, तुंहिंजी दुआ क़बूल थो कयां। विझी छॾियईं आयत सूरे यासीन में क़यामत ताईं त बाबा मरण सां गॾु इंसानु जन्नत में पहुची थो वञे, हिन क़बर में रूह ई कोन्हे को। ऐं न वरी हिन अच्छा साही वठूं था इंशाअल्लाह। ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। नहमदू अनुसली अला रसूल करीम। त तव्हांखे मां एसि ताईं पहुचायो आहे त जेका हीअ क़बर आहे इहा ख़ाली आहे रूह खां। नेक अलाह जा बाना हिन वक़्तु बि जन्नत में आहिनि, ऐं जेके शहीद से अर्श ते रब सां गॾु था रहनि। जेके बद आहिनि उहे कारे पखीअ में सुबुह शाम उनखे जहन्नम में चकर ॾियारिजे थो, पर असल टार्चर हिननि खे न थींदो। जो ॿियो मिसाल क़ुर में अचे थो त अलाह साईं फ़िरौन खे जो अलियो नुन जी के बि बदनिक, चए थो अॼु फ़िरौन मां तुंहिंजो जेको बॉडी आहे न इन्हीअ खे प्रिज़र्व कंदुसि त जीअं क़यामत ताईं माण्हुनि इबरत हासिलु कनि। हाणे उहो फ़िरौन अॼु बि पियो आहे 4 डिग्री सेंटीग्रेड ते हिन में म्यूज़ियम में, पर उनजे लाइ अलाह फरमाए थो त इन फ़िरौन खे सुबुह शाम जहन्नम जो चकर लॻायो थो वञे। इन जो बॉडी त हिते पई आहे, उन रूह खे जेको कारे पखी में विधो वियो आहे। पोइ चए थो पोइ जॾहिं जिस्म मिलंदो अदखिलू आले फ़िरौन अशदुल अज़ाब, पोइ
क़याम जे ॾींहं ते जॾहिं खे जिस्म मिलंदो पोइ हुनजो अशद अज़ाब शुरू थींदो, माना बाक़ाइदे, छो त खल में सेंसर आहिनि न, जेसिताईं खल ई कोन्हे बॉडी कान्हे त हुनखे कुझु कोन थींदो। पर सुबुह जन्नतियुनि खे बि जन्नत जी पोज़ीशन तॾहिं मिलंदी हुनखे पंहिंजो जिस्म मिलंदो, बाक़ी तेसि ताईं हुनखे टूअर कराइनि था। हाणे ॻाल्हि आहे त इंसान खे अलाह छो पैदा कयो आहे, इन जो हिकिड़ो त चई मां ख़लीफ़ो थो पैदा कयां। ख़लीफ़े जो मतिलबु आहे त ज़रे गॾी नंढिड़ो अलाह आहे, हर उहो कमु कंदो जेको अलाह करे थो स्मॉल स्केल ते। दाऊद अलैहिस्सलाम खे छा थो चए, या दाऊद, हाणे अलाह थो ॻाल्हाए, इन्ना जअलना ख़लीफ़तन फिल अर्द, मां तोखे हिन ज़मीन ते ख़लीफ़ो मुक़ररु कयो आहे। कमु साईं कहिड़ो करिणो आहे, फ़हकुम बैन अन्नास बिल हक़, तुंहिंजो कमु आहे इंसाफ़ क़ाइमु करणु, मुआशिरे में मेरिट क़ाइमु करणु, इहो आहे ख़लीफ़े जो कमु। हाणे जेकॾहिं इहे रुश्वत वठनि था, चोरियूं कराइनि था, थाणनि ते माण्हुनि खे कुटराइनि था, त हाणे ज़ाहिर आहे त जेको इहो हेड ऑफ आहे उन जो कमु आहे उनखे संभालनि। हाणे ॻाल्हि आहे त इहो मौली साहब पियो करे, इहो चवंदो आहे त पंहिंजो त जेको वक़्त जो जेको हाकिम आहे सो अलाह जी छांव आहे, ऐं जेको उन खे बेइज़्तो कंदो अलाह, उहो ॼणो अलाह सां विढ़ंदो। भई मूं उनखे चयो त ईअं चयो त हाकिम अल आदिल, आदिल हुकुमरान जेको आहे उन उहो अलाह जी छांव आहे, हे जेके चोर इहे अलाह जी छांव आहिनि असां वटि। बहरहाल त चई त तव्हांजो कमु आहे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम त माण्हुनि में इंसाफ़ क़ाइमु करणु, ऐं तंहिंजे करे इहा ॻाल्हि सभिनी मज़हबनि में आहे। हाणे मां तव्हांखे बाइबल मां ॾेखारियां थो त अलाह खे छो, इंसान खे अलाह छो पैदा कयो आहे। चए थो तुंहिंजो पाक नालो ॼाणायो वञे, तुंहिंजी बादशाही अचे, तुंहिंजी मर्ज़ी जी आसमाननि में पूरी थिए थी तीअं ज़मीन ते बि थिए। वरी हिंदुनि जे भगवत गीता में बि अचे थो त अमल तूं अहिड़ो कर जंहिंमें सलाह ऐं फलाह हुजे। तंहिंजे करे मां अर्ज़ु पियो कयां त इहा शइ तव्हांखे सम्झणु खपे। हाणे मां तव्हांखे वापसि हिकिड़ो वठी थो वञा, जेको मां चाहियां थो त हिकिड़ो असीं ग्रुप ठाहियूं तव्हां सां। हाणे ॾिसो, ही मुंहिंजा स्टिकर हलनि था। अॼु मुंहिंजो हो ख़ुतबो जुमा ते इन मस्जिद जामिया क़ुरान में, असांखे ज़िंदगी छो मिली आहे, इहो थी वियो। हाणे वरी अॼु शाम जो साॻी मस्जिद में जे बेसमेंट में आहे वाट क़ुरान इन्फॉर्म्स अबाउट यूनिवर्स, क़ुरान काइनात जे, हिन में सभु साइंटिफिक इंफॉर्मेशन आहे, वीडियोज़ आहिनि। जेकॾहिं तव्हां या बाईपास ते मस्जिद जामिया क़ुरान जेका आहे इते जेकॾहिं अची मग़रिब पढ़ी हेठि लहंदव त उन में इहो दर्स मुंहिंजो अॼु हलंदो। वरी मां तव्हां वटि हिन टीवीअ ते अॼु जेको कयो त मौज ज़िंदगी जी सभु खां वॾी अॼु मां करे चुको आहियां। हाणे इहे सभु स्टिक हलंदा, पर हाणे हिकिड़ो अहम शइ मां तव्हांखे ॿुधायां थो त हीअ जेका आहे ईमान शफ़ी लाको, इहा मुंहिंजी न्याणी आहे ऐं हीअ अरबीअ में पढ़ी आहे मके मुकरमा। हा, पंहिंजो त बहरहाल मां तव्हांखे ॿुधायां थो त इहा आहे अरबीअ में पढ़ी आई आहे ऐं इंजीनियर बि आहे ऐं वरी इन दुबईअ में कंसल्टेंट रही आहे। अॼुकल्ह हीअ बि मूं वांगुरु लैपटॉप कंप्यूटर स्क्रीन खणी घरनि में दर्स करे थी माइन ते। त सुभाणे हिन जो दर्स आहे गुलिस्तान सजाद में, जेको आहे सो घर नंबर C35 ऐं नज़द फारूकी मस्जिद। पर जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां ॾे बि तव्हांजे घर में बि उहा अचे स्क्रीन लॻाए, पोइ तव्हां 30-40 मायूं गॾु कयो त इहो मुमकिन सघे थो। लेकिन हाणे मां तव्हांखे व्हाट्सअप नंबर थो लिखायां। इहो जेको व्हाट्सअप नंबर तव्हां पाण नोट कयो 0346 3911 इहो व्हाट्सअप ते तव्हां पंहिंजो SMS कंदव त असीं तव्हांजो ग्रुप ठाहींदासीं। पोइ मुंहिंजा जेके 3 दर्स मुंहिंजा था थियनि हर जुमे ते, ऐं हिकिड़ो दर्स जेको आहे सो नंढड़ी न्याणीअ जो थिए थो, त इहे असीं तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे घरनि में बि दर्स कराइणु चाहियो था क़ुरान, ॾिसो तव्हांजे घरनि में ज़रूरी आहे। मिसाल तौरु हाणे हिकिड़ो दर्स हलियो त माउ पीउ जा हक़ूक़, त इन में तव्हांजूं जेके ज़ालूं आहिनि या जेके तव्हांजूं भेनरूं आहिनि उन्हनि खे ख़बर पए त क़ुरान छा थो चए माउ पीउ जे बारे में। हाणे सुभाणे जेको हिन जो दर्स आहे उहो आहे सब्र ऐं शुक्र ते। त सब्र चाहे शुक्र चाहे, सभु प्योर मूं वांगुरु आहे, सॼो मल्टीमीडिया ते हूंदो सॼो। त इहो जेको सो थींदो ऐं थी सघे थो, आई एम नॉट श्योर, पर अॻे जुमे ते थी सघे थो हिते इहो दर्स जेको हिकिड़ो उहा करे। मां चाहियां थो त अलाह ताला इन्हनि औरतुनि खे बि अॻियां करे ऐं उहो दीन जो कमु कनि। ठीकु आहे मुंहिंजा साईं।
सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करायो ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो।